तो अल्लाह तबारक व तआला फरमाए ईमान वारो इस्लाम में जेकन दाखिल थियो था तो पूरे जो पूरा दाखिल थियो। ऐं साईं तव्हां जी आदत छा हूंदी आ तो थोड़ो हलंदासूं वरी जेकन उहो मसलो असां तव्हां जे तबीयत के खिलाफ थी बीठो, हालांकि आहे भी कुरान करीम, आहे भी हदीस मुबारक, आहे भी अल्लाह जो फरमान, आहे भी पैगंबर जो फरमान, उन वक़्त असां तव्हां पंहिंजी ख्वाहिशात के तरजीह ॾींदा हूं, हीअ फतवा ठोकींदा हूं, इहा ॻाल्हि मिले मुल्ला जी आ, इहा ॻाल्हि मिले मौलवी जी आ। अज़ीज़ाने गिरामी न ऐसी थी मुसलमान कोई नथो थी सके जैसी थी अल्लाह जे रसूल जो फैसलो बुधी करे पंहिंजी गर्दन न झुकाए, भले लाख मर्तबा हजार मर्तबा कलमा जो पढ़े, जेकॾहिं नबी इमामुल अंबिया जो फैसलो कबूल नथो करे, याद रखो मुसलमानो कदी भी मुसलमान नथो थी सके। खोलो कुरान जेकी मु आयत पढ़ी ना का पहिरियां आयत में भी सागा अल्फाज इशारे तौर ते अल्लाह से बयान फरमाया। फरमे वइदादु इल्लल्लाह व रसूलिही यहकुम बैनहुम। बुधो मुसलमानो अल्लाह तबारक व तआला फरमायो जदी अल्लाह जे रसूल दे तरफ सजा वींदा हा तात अल्लाह जो रसूल उन्हनि जे दरमियान में फैसलो करे। अल्लाह तबारक व तआला फरमायो इदा फरीकुम मिनहुम मुरिदून, इदा फरीकुम मिनहुम मुरिदून। हिकड़ो टोलो उन्हनि मजा एराज़ कंदो हो, हालांकि ज़बान सां चवंदा हा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, साईं सन गॾु नमाज़ बि पढ़ंदा हा। खोलो कुरान पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सामो हिकड़ो फैसलो आयो यहूदी मुनाफिक जो। याद रखो मुसलमानो मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फैसलो यहूदी जे हक में कयो आ। मुनाफिक ते बज़ाहिर तौर ते मुसलमान आया, कलमो भी भरिया थो, नमाज भी गदुन सा पढ़ा थो। याद रखो मुसलमानो उन यहूदी के वठी आयो अदा हल हजरत उमर दे, हजरत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु वट पहुता। सोने उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु के उन यहूदी अर्ज कयो आ ए अल्लाह दे नबी दा गुलाम, ए अल्लाह दे नबी दा गुलाम, अहां दे को फैसलो तव्हां दे आयो आ। पहिरों तव्हां जे मोहम्मद रबी करीम कयो आ, वरी मूंखे तव्हां दे वठी आयो आ। हजरत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु यहूदी खां पुछा कया, उन मुनाफिक खां पुछा कया हाओ फैसलो थियो आ, हाओ सी फैसलो थियो आ, फैसलो कंहिंजे हक में थियो आ, सी यहूदी जे हक में थियो आ। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम जे अंदर कुरान करीम नाज़िल फरमाए करे उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु जे फैसले जी तस्दीक कया, हिन ॻाल्हि जी भी तस्दीक कया। मता कोई सुभाणे ज़बान सां दावा करे सही मां कलमो भरिया पियो, उलमा खां पुछी ॾिसो ईमान दिल जो नालो आ, ज़बान सां नाहे। असां तव्हां ईमान मुफस्सल पढ़ंदा हो, ईमान मुजम्मल पढ़ंदा हो। इक़रारुम बिल लिसान व तस्दीकुम बिल क़ल्ब, इक़रारुम बिल लिसान व तस्दीकुम बिल क़ल्ब। जेका ॻाल्हि ज़बान ते या अंदर जो दिल भी उन जो तर्जुमानी करे, बाक़ी ज़बान सां न हूंदे। आया हजरत उमर दे फरमाया फैसलो मां जो कया थो, घड़ी खन बीहो। उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु घरां विया, तलवार खणी करे मुनाफिक के जो ठोकियूं खणी त जेका सो मथो जेको मुंडी जेका सो धड़ खां धार थी हुल मची वियो मदीने में। उमर मुसलमान के शहीद कयो आ, उमर मुसलमान के क़त्ल कयो आ। उमर चवे त न मुसलमान कोन्हे, मुनाफिक आ, से कलमो त भरे पियो न बज़ाहिर ऐसी ताईं, छो त नबी साईं के बदल में जो गैब कोन हो। अल्लाह से कुरान करीम नाज़िल फरमाए फला व रब्बिक ला युमिनून, फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम थुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम
हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। ए मोदा सोना नबी, ए मोदा दिलबर नबी, तुझे रब जो कसम आ जेके तुझो फैसलो नथा मनन कदी भी ईमान कोन आणे दी मोमिन कोन। हाने थोरो असां तमाम पांदे नजर क्यों, पांजे वजूद दे नजर क्यों, असां के पांजे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म गिरामी त बणे थो, पर साईं दंदी ॾाढी मुबारक कान पई वणे। असां तव्हां के पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो त वणे थो, पर याद रखो मुसलमानो असां के पांजे पाक नबी इमामुल अंबिया वारी नमाज कान थी वणे। असां के पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़े रसूल भी काबतुल्लाह भी बने थो, उन जे दीदार दी लाइ त दुआऊं पिया घुरूं, पर पंहिंजे मुहल्ले जी मस्जिद में मुसलमान अचण लाइ तयार कोन्हे। छा जूं दाऊं? थोरो सोचो, अॼु असांजूं मसाजिद वीरान, लखन जे तादाद में अवां खे मेलन मलाखण ते माण्हू नज़र ईंदा। मुसलमानो ही जलसो मेलो ना है, ही मलाखड़ो ना है जो घड़ी खन मुसलमान आयो वेही करे भत खाई करे नारा हणी करे हलो लो। याद रखो मुसलमानो, अज जेकॾहिं पंहिंजे दिलनि जा पर्दा अज न खोलियासो, क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह तबारक व तआला कुरान करीम जे अंदर वारन जारी करे छॾियो आहे, क़ालू बला क़द जाना, क़ालू बला क़द जाना नज़ीर अलम यातिकुम। अल्लाह तबारक व तआला फरमायो वक़ाल लहुम ख़ज़नतुहा अलम यातिकुम नज़ीर। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जॾहिं जहन्नम खे गहले करे जहन्नम जे अंदर सटियो वेंदो, पुछा कंदा जहन्नम जा दारोगा, ए ज़ालिमो तव्हां वटि नबी कोन आया, तव्हांखे को सम्झाइण वारो कोन आयो? क़द जाना नज़ीर, हाओ साईं असांखे ॾेजाण आया। कुरान करे पढ़ियो वेंदो हो, ॿुधायो जलसे में घणा ॼणा वेठा 100 त थी वेंदा भला, पर हाणे 100 खां जलसे खां बाद में कई अहिड़ा हूंदा जिन कोई जलसो गुसायो कोन्हे, पर ज़िंदगी में चेंजिंग अञा कान थी अचे, चेहरे ते ॾाढ़ी कान थी अचे, हिन 5 फुटनि ते इस्लाम कोन थो अचे, ऐं मसाजिद ते इहो असांखे जलसो ओसी ताईं मस्जिद ताईं गेले नथो वञे। पोइ मुसलमानो क़यामत जे ॾिहाड़े पछताइण खां सवाइ कुझु कोन थी। बहरहाल अल्लाह तबारक व तआला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू उदखुलू फिस्सिल्मि काफ़ा। ए ईमान वारो इस्लाम में पूरे जो पूरा दाखिल थियो। याद रखो मुसलमानो, ज़बान सां दावा कयूं था पिया असां मुसलमान हो, हाणे कीअं ख़बर पए असांजो अंदर जो ईमान असां तव्हांखे निमाज़ आमादा करे थो त सम्झंदासीं हाओ मुसलमान। अंदर जो ईमान असां तव्हांखे पाड़ेसरी के न रंजाण ते आमादा करे थो, सम्झबो त हाणे मोमिन हो। अॼु असांखे हालत छा? सदाने ज़ाहिर नाले जा मुसलमान आहियूं, पर असांखे हिकिड़ी अलामत वाक़ई नमाज त नमाज वई, चुगलखोरी आम थी वई, ज़िना आम थी वई, लिवातत आम थी वई, चोरी आम थी वई। अॼु मुसलमान हिंदू वाणिया असांजे खिलनि था। मुसलमानो मां काफ़ी कंहिं जेका सुननि सां ओदन सां मुलाक़ात थी, फरमायो साईं तव्हां वारा मौलवी सच्चा, तव्हां वारो क़ुरान सच्चो, पर जेको अव्हांखे मुसलमाननि बदनाम कयो आहे तव्हांजे पंहिंजनि खोले ॾिसो जेल वञी करे, ज़िना जा अदा ॾिसो, शराब जा अदा ॾिसो, मुसलमान जे साम्हूं फिल्म ॾिसो, उन जे कन में MP3 ॾिसो, राग ॿुधंदे मुसलमान नज़र ईंदो, शराब पीअंदे मुसलमान नज़र ईंदो, नमाज़ न पढ़ंदे मुसलमान नज़र ईंदो, ठगी कंदे फुटनि में पाणी मिलाईंदे मुसलमान नज़र ईंदो, खीर में पाणी मिलाईंदे मुसलमान नज़र ईंदो। यादि रखो मुसलमानो, केॾांहुं मदद अचे, कॾहिं ॾिसो त मुसलमान कश्मीर में मोटड़ा पियो खाए, कॾहिं ॾिसो काथे पियो खाए। जेकॾहिं असां तव्हां सच्चा मुसलमान हुआ, हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला जॾहिं ग़ालिबन ईरान जो हिस्सो फतह करण आया, उतां जो हिकिड़ो बादशाह हो जेको न दे आयो, हज़रत ख़ालिद खे चई ख़ालिद तो सामानू घणा थी? 1300 हिन।
माण्हू माराईंदी मूंसां 7000 माण्हू थई पंहिंजनि खे वापसि वठी वञ माण्हू माराईंदी हज़रत ख़ालिद तो फरमाए तू मूंसां जंग कणाई वाइद कणाई धमकी ॾिनई काॾे तेरे सब काॾे जी जंग करणा अची वो माठड़ी करे पंहिंजो कम कर ऐं जेका सो मां जंग कंदुसि तोसां अज़ीज़ान गिरामी जॾहिं मुस्लमाननि जो अंदर जो इहो ईमान वारी बत्ती रोशन हुई त 1300 ॼणा पूरी जेका दुनिया खे ललकारे सघनि पिया अॻिते हलियो बि जाइ ते हज़रत ग़ालिबन अबू उबैदा रज़ी अल्लाह तआला अन्हु खे हज़रत ख़ालिद फरमायो साईं अॻियां 60000 फौजी आहिनि मूंखे तव्हां सिर्फ़ पहिरियों त मां अकेलो थो वञा वरन त घणे इसरार ते उन सहाबी सगोरे उनखे 60 ॼणा ॾिना 60 ॼणनि मज़ा शायदि 10 या 5 शहीद थिया बकाया हुननि मज़ा 10,000 खे क़त्ल करे आया 50,000 खे भॼाए आया जी भगड़ रुढनि खे भॼाई ऐं हाणे मुसलमान असांजी कमज़ोरी आहे क़ुरान लिखियो पियो अथव वकान हक़्क़न अलैना नस्रुल मोमिनीन वकान हक़्क़न अलैना नस्रुल मोमिनीन अल्लाह तबारक व तआला फरमायो ईमान वारनि जे मथां असांजी मदद कनो असांजे मथां हक़ आहे बस ईमान वारा हुंदो अल्लाह तबारक व तआला फरमायो ए ईमान वारो इस्लाम में पूरे जो पूरा दाखिल थो ॿुधो मुसलमानो अजो असां तव्हां खां हर को प्रूफ करंदो आहे से किथां जो रहाकू आहे से फलाणे इलाइक़े जो कार्ड ॾेखार कार्ड ॾिठई त ठीकु आहे ऐं असां मुसलमान आहियूं समूरा हथ त खणो मुसलमान आहियूं न असांजो कार्ड आहे निमाज़ बकायदे कोन था हलूं सिर्फ़ निमाज़ ते ॻाल्हायूं असांजो कार्ड आहे निमाज़ अज़ान अचे उथियो मुसलमान सम्झिजो त वाक़िअतन इहो जेका सो मुसलमान निमाज़ हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो अल्लाह जे मुलाक़ात जो ज़रियो आहे अल्लाह तबारक व तआला फरमायो मुसलमानो ए ईमान वारो के ऑफिसर दे वेंदा हो कपड़ा सुठा पाईंदा हो हर शइ जेका सो सिंगार करे बाद में ईंदा खुशबू लगाए करे पर फरमायो जॾहिं मुंहिंजे दर ते ईंदो तव्हां वुज़ू करे ईंदो मां ख़ुदा पंहिंजे निमाज़ जे करे तव्हांजा वुज़ू करण जे करे सभु गुनाह सगीरा माफ़ करे छॾींदा ऐं उन खां अलावा आलिमनि सगोरनि लिखियो आहे जॾहिं को माण्हू सदे में वेंदो आहे गोया खे अल्लाह जे हंज में हुनजो सदो वॾे कंहिंसां मिली करे वॾो फ़ख़्रु कंदा आहियूं पर अल्लाह जे मुलाक़ात जे लाइ असांखे टाइम कोन्हे आज़ादु को इंशाअल्लाह अल्लाह सां मुलाक़ात कंदासीं अल्लाह जे मुलाक़ात जो वाहिद ज़रियो दुनिया में जेका सो निमाज़ इन जे करे मुंहिंजे पाक नबी इमाम अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु शख़्स आयो साईं फलाणो माण्हू आहे या अॼुकल्ह माण्हू शैतान ठाहे ॾिनो साईं निमाज़ बि पढ़ूं फुटनि में पाणी बि मिलायूं इन जे करे न निमाज़ पढ़ूं न वरी हुकुम ई कयूं शैतान ठाहे ॾिनो निमाज़ बि पढ़ूं वरी झेड़ा बि कयूं न निमाज़ पढ़ूं न वरी जेका हुकुम ई कयूं निमाज़ बि पढ़ूं वरी कूड़ बि ॻाल्हायूं इन जे करे न निमाज़ पढ़ूं न वरी जेका कूड़ खे छॾियूं साईं जन वटि अर्ज़ु कयूं साईं फलाणो शख़्स जेको आहे न उहो निमाज़ आख़िरी ॻाल्हि आहे फलाणो शख़्स जेको आहे न निमाज़ बि पढ़े थो ॾाढा जेका उन में हर तरह ऐब बि आहे मुंहिंजे साईं फरमायो अब आदा ज़रूर निमाज़ उनखे इन्हनि बेहैन बुरान खां रोकींदो ऐं थियो बि क़ुरान में लिखियो पियो आहे जेके नथी रोके त पोइ सारे निमाज़ में नुक़सान अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्न सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर इन्न सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर निमाज़ पे अयन बुराइन खां रोके थी याद रखो मुसलमानों इजाज़त अल्लाह तबारक व तआला फरमायो मन आमिल सालिहन फलिनफ्से इजाज़त अल्लाह तबारक व तआला फरमायो मन आमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा व हुवा मुमिनुन फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा दुनिया में जेको निमाज़ी माण्हू हूंदो नेक अमल कंदो असां उनखे पाकीज़ा वारी ज़िंदगी ॾींदासीं वरन त वज़ीर आज़म जी निमाज़ पढ़े साईं कपड़ा पलीत आहे कि न जेकॾहिं वॾो माण्हू ऑफिसर निमाज़ पढ़ कपड़ा पलीत पर जेकॾहिं हारी नारी हूंदो निमाज़ जो टाइम हूंदो हाज़िर साईं हलां तो मस्जिद ॿियो इनाम अल्लाह से फरमा वला नजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनिल लज़ी कानू यामलून असां उन्हनि खे क़यामत जे ॾिहाड़े
जेको दुनिया में कमाया सोनो बदलो दींदा। बदलेगा जमाना लाखों मगर कुरान न बदला जाएगा। बदलेगा जमाना लाखों मगर कुरान न बदला जाएगा। ये कौल मोहम्मद को